अस्सलाम वालेकुम दोस्तों, धमाकेदार तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे नई अपडेट ॾींदा हलूं। अचण वारी किस्त में दोस्तों मूसा जेल मां छुटी वेंदो। नवाब खान इहो थोरो कंदो मूसा जे मथां ऐं मीर ऐं भावल जो ठाह बिल्कुलु थियण वारो आहे। दोस्तों अचण वारनि किस्तनि में जो ठाह थी वेंदो। वक़्तु शैतानी कंदो। सिजावल खे झुकाइण जे लाइ नवाब खान वरी को नओं पैंतरो किरंदो ऐं सिजावल खे पंहिंजे क़दमनि में आणण लाइ कोशिशि कंदो ऐं हू नेक्स्ट एपिसोड में शेर अली खे बि इन्हनि सां विहाइण जे लाइ पूरी कोशिशि कंदो नवाब खान। अचण वारी किस्त में दोस्तों पहिरीं ॻाल्हि तव्हांखे तफ़सील ॾींदा हलूं त मीर कोशिशि कंदो त वञी भावल सां मिलां ऐं राणी सां मुलाक़ात थी वेंदी। भावल उते न हूंदो घर ऐं इहा ई ॻाल्हि कंदी, राणी तूं हिन में हलियो वञ, मां पूरी कोशिशि कंदुमि ठाह जे लाइ, लेकिन बाबू न आहे। वरी हिते ईंदे अची वियो त मसइलो थी वेंदो ऐं मीर वाइदो कंदो मां तुंहिंजे बाबे खे नुक़सानु न पुॼाईंदुसि, मां ठाह लाइ हर जुर्मानो भरींदुसि, अगरि ठाह थी वियो त मां तोखे क़बूलु करे छॾियो आहे। ऐं नवाब खान पंहिंजी घरवारी सां सलाह करे मूसा खे छॾाईंदो ऐं मूसा जेको आहे नवाब खान जी ॻाल्हि कोन मञींदो ऐं दरिया खान परचाइण जी कोशिशि कंदो। दरिया खान खे इहा ऑफर ॾींदो नवाब खान ऐं पोइ मूसा वारा जेल मां छुटी वेंदा, लेकिन नवाब खान इन्हनि जे मथां थोरो करे छॾींदो इहो ऐं सिजावल खान मायूं नवाब खान जे हवाले कान कंदो ऐं जेको आहे नवाब खान सिजावल खान खे झुकाइण जे लाइ काफ़ी दुश्मन दोस्त बणाए कोशिशि कंदो सिजावल खे झुकायां ऐं शेर अली खे बि इस्तेमालु कंदो नवाब खान जे ख़िलाफ़ु। ऐं काफ़ी सारियूं ॻाल्हियूं थियण वारियूं आहिनि अचण वारी किस्त में दोस्तों। सब्सक्राइब कंदा।